एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। मलीर वेझो गुलशन हदी जे ख़ानगी स्कूल में प्रिंसिपाल जो नाज़ेबा हरकतुनि वारो मामलो, जंहिंमें स्टील टाउन थाणे ते केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस स्कूल ऐं घर ते छापो हयो आहे। छापे दौरान पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। मलीर वेझो गुलशन हदीद जे ख़ानगी स्कूल में प्रिंसिपाल जो नाज़ेबा हरकतुनि वारे मामले में स्टील टाउन थाणे ते केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस स्कूल ऐं घर ते छापो हयो आहे। छापे दौरान पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। मलीर वेझो गुलशन हदीद जे ख़ानगी स्कूल में प्रिंसिपाल जे नाज़ेबा हरकतुनि वारे मामले में पुलिस स्कूल ऐं घर ते छापो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गॾा बावासी जे रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी, स्टील टाउन थाणे जी हद गुलशन हदीद में ख़ानगी स्कूल वारो मामलो हुयो। स्कूल जे प्रिंसिपल इरफान मेमून ख़िलाफ़ स्टील टाउन थाणे ते FIR जेकी आहे सरकारी मुद्दत में दाख़िल थियण खां पोइ जेको आहे पुलिस जेको आहे वधीक कार्रवाई कई आहे। जवाबदार जे घर ऐं स्कूल ते छापो हणी 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त अली लोधी जंहिं कैमरा सेटअप लॻायो हुयो स्कूल जे अंदरि, हुन जे भाउ ऐं जेको आहे इरफान मेमून जे भाउ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जेको आहे हुननि खे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। इहो ॿुधाईंदो आहियां त तालीम जे वज़ीर जी हिदायत खां पोइ एडिशनल डायरेक्टर जेकी आहे रफ़िया मला जेकी आहे तहक़ीक़ाती टीम जी 4 रुकनी टीम तश्कील ॾिनी हुई, उहा अॼु जेको आहे स्कूल जो दौरो कंदी ऐं उहा टीम जेकी आहे हिन वक़्तु निकिरी चुकी आहे। 10 वॻे धारे टीम जेको आहे स्कूल पहुचंदी, सॼे स्कूल जो जाइज़ो वठंदी ऐं उन खां पोइ उहा पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। हिन वक़्तु जेको आहे SSP मलीर तरफ़ां इहो ॼाणायो वियो आहे त इन जे मामले में जेके बि मुलविस जेके हथ आहिनि उन्हनि ताईं पहुचबो, कंहिंखे बि जेको आहे बख़्श न कयो वेंदो। सभिनी मथां तव्हांजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।